एसआर ऑनलाइन अकेडमी में भली असांजो अॼु जो वीडियो उन शख़्स जे लाइ आहे या उन शागिर्द जे लाइ आहे जेको इंग्लिश खां छिके थो, जंहिंखे वर्ड ठाहिणु नथो अचे, जंहिंखे ख़बर न आहे त सिंधीअ में जेको अख़र आहे उन्हनि जी जॻह ते अंग्रेज़ीअ में कहिड़ो अख़र हूंदो ऐं जेको उचार नथो ठाहे सघे। काफ़ी अहिड़ा ॿार हूंदा आहिनि कि या त बुनियादी तौर ते उन्हनि सां मसइलो थींदो आहे या त हू सही तरह सां न सम्झी सघंदा आहिनि, पोइ हू केतिरो बि पढ़ी वञनि पर उन्हनि खे उचार जेको आहे उहो सम्झ में न आहे ईंदो। अॼु जो वीडियो जेको आहे उहो उन्हनि जे लाइ आहे ऐं असां हिन में सेखारींदासीं त जेकी सिंधीअ जा ॿे थी वियो या हे थी वियो उन्हनि जी जाइ ते अंग्रेज़ीअ जा कहिड़ा अख़र ईंदा आहिनि। तो शुरू कयूं। ऐं अंग्रेज़ी सिंधी जो अख़र आहे अल्फ़। अल्फ़ जी जाइ ते अंग्रेज़ी में ईंदो आहे ए। उन खां पोइ आहे बे। बे सिंधीअ में आहे, उन जी जाइ ते अंग्रेज़ी में असां ईंदा आहियूं बी। इन खां पोइ आहे भे। भे जी जाइ ते असां ईंदा आहियूं बी एच। भे जी जाइ ते बी एच ऐं टे जी जाइ ते ईंदो आहे टी। टे जी जाइ ते ईंदो आहे टी एच। टे आहे, टे जी जाइ ते टी ईंदो आहे। टे तारे जी जाइ ते बि टी ऐं टे जी जाइ ते टी एच। टे सिंधण जे लाइ टे टोपी टे जी जाइ ते बि असांजो टी ईंदो आहे। हुन खां पोइ आहे टे टे टू। हिन जी जाइ ते ईंदो आहे टी एच। हुन खां पोइ आहे से। हिन जी जाइ ते एस ईंदो आहे। पे जी जाइ ते ई ईंदो आहे ऐं जीम जी जाइ ते जे ईंदो आहे। हुन खां पोइ आहे जे। जिते बि जे ईंदो त उते असांजो जे थींदो ऐं एच थींदो, जे एच। ऐं जिते जे आहे जे जी जाइ ते ईंदो आहे सी एच। कुझु अहिड़ा अख़र आहिनि जिन जी जाइ ते अंग्रेज़ीअ जा ॿ अख़र हूंदा आहिनि, जीअं जे जी जाइ ते जे एच ऐं जे जी जाइ ते सी एच। ऐं शे आहे, शे जी जाइ ते बि हिते सी एच ईंदो आहे अक्सर करे, एस एच जीअं शीन जी जाइ ते ईंदो आहे। हे जी जाइ ते एच ईंदो आहे। के जी जाइ ते ईंदो आहे के जी जाइ ते ईंदो आहे के। के एच के जी जाइ ते खट जी जाइ ते के। दाल आहे, दाल जी जाइ ते ईंदो आहे दाल जी जाइ ते ईंदो आहे डी। ऐं दाल जी जाइ ते ईंदो आहे डी एच। दाल जी जाइ ते दाल ख़ासि करे न ईंदो आहे अंग्रेज़ी जी उचारण, जेकर हिनखे छॾियूं था डी आहे, डी दाल जी जाइ ते डी ईंदो आहे ऐं दाल दाल आहे, दाल जी जाइ ते बि डी एच ईंदो आहे। दाल जी जाइ ते डी, दाल जी जाइ ते डी एच ऐं ज़ाल जी जाइ ते ज़ाल ज़रो, उन जी जाइ ते ईंदो आहे ज़ेड। ऐं काफ़ी स्टूडेंट खे इहा बि मुश्किलात पेश ईंदी आहे त अख़रनि जे मथां जेके ज़बरूं ऐं ज़ेरियूं आहिनि त उन्हनि जी जाइ ते छा अचे। जॾहिं अख़रनि जी जाइ ते त इहे अख़र अचनि था पर जेके ज़बरूं आहिनि, सपोज़ कयो अल्फ़ जे मथां ज़बर आहे त इन्हनि जी जाइ ते बि ए ईंदी आहे, ठीकु आहे। ए वॾी लिखो या नंढी। ऐं जेकॾहिं ज़ेर हुजे, अल्फ़ खे ज़ेर हुजे त उते आ ईंदी आहे, ज़ेर जी जाइ ते आ ईंदी आहे। अगरि पेश हुजे कंहिं बि अख़र ते उते ईंदो आहे यू। ऐं अल्फ़ अगरि वाह हुजे उते ओ ईंदो आहे। अगरि अल्फ़ वाह ओ हुजे त उते सिंगल ओ ईंदो। अगरि अल्फ़ा पेशा ऊ हुजे त उते डबल ओ ईंदो आहे।
ऐं अलफ़मंद आ, इन्हनि जी जाइ ते किथे सिंगल ए ईंदी आहे त किथे वरी डबल ए ईंदी आहे। उन खां पोइ आहे रे, रे जी जाइ ते आर ईंदी आहे। रे जी जाइ ते रे जो उचारण आहे इंग्लिश में वञी करे रे या ज़ेड ईंदी आहे। ज़ेड जी जाइ ते सीन जी जाइ ते एस, शीन जी जाइ ते एस एश, स्वाद जी जाइ ते एस, स्वाद जी जाइ ते ज़ेड ईंदी, उहे जी जाइ ते टी ईंदी आहे, उहे जी जाइ ते ज़ेड ईंदी। ऐं इन जी जाइ ते एन जी जाइ ते अक्सर करे जेकॾहिं हुनखे पेश हुजे त उते यू बि अची सघंदो आहे, न त ए ईंदी। भेण जी जाइ ते जी ईंदी आहे, सिर्फ़ु जी बि न ईंदी आहे, जी एश ईंदी आहे। जी जीअं पाण लिखंदा आहियूं ग़ुलाम, ग़ुलाम जेको लिखंदा आहियूं त हुन में लिखंदा आहियूं जी एच यू एल ए एम। अहिड़े तरीक़े सां भेण जी जाइ ते जी एश ईंदो आहे। ऐं उन खां पोइ आहे फे, फे जी जाइ ते एस ईंदी आहे, फे जी जाइ ते हिन जी एस ईंदी। काफ़ कलम, काफ़ कलम जी जाइ ते के न ईंदी आहे, तव्हां ॿुधायो त छा ईंदी। काफ़ कलम जी जाइ ते ईंदो आहे क्यू, ऐं काफ़ कुते जी जाइ ते के ईंदी आहे, के खट जी जाइ ते के ईंदी आहे, गाफ कॾ जी जाइ ते सिर्फ़ु जी ईंदी आहे, ऐं के घोड़े जी जाइ ते जी एश ईंदी। लाम जी जाइ ते ईंदी आहे एल, मीम जी जाइ ते एम ईंदी अंग्रेज़ी में, नून जी जाइ ते ईंदी एन, वाव जी जाइ ते छा ईंदो डब्ल्यू, ऐं ए जी जाइ ते एच ईंदी, अल्फ़ जी जाइ ते ए ईंदी। ऐं जे और स्पेस घटि आहे हुनजे करे जे हिते लिखियल आहे। जे जी जाइ ते ईंदी आहे अक्सर करे वार। तो ही तव्हांखे सम्झणो पवंदो, चार्ट जेको आहे मां तव्हांखे ॾेखारियां थो। अगरि तव्हांजो स्क्रीनशॉट वठी करे ऐं सम्झंदो सम्झी ईंदो त ही वीडियो तमामु उन्हनि दोस्तनि जे लाइ कारआमद साबित थींदो जेकी इंग्लिश खां चेक कंदा, ख़बर नथी पए त आवाज़ कीअं ठाहिजे, वीचार कीअं ठाहिजे इंग्लिश जा। ऐं यकीननि अगरि ही गौर सां ॿुधंदा त उन्हनि खे सम्झ अची वेंदी। इजाज़त वरी मिलंदासीं नए वीडियो में। एस आर ऑनलाइन अकेडमी चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, जीअं ईंदड़ इंफॉर्मेटिव वीडियो तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। महिरबानी।